अस्सलामुअलैकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में मां आहियां गुलाम मुस्तफ़ा सोलंकी। पेश आहिनि हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। नाज़रीन, बिजली अघनि में वाध, महांगाई मारियल अवाम मथां वरी बिजली किराई वई। बिजली वधीक ₹2.40 फ़ी यूनिट महांगी थी वई। नेपरा इज़ाफ़े जे मंज़ूरी ॾेई समरी निगरान हुकूमत खे उमाणे छॾी। निगरान वफ़ाक़ी सरकार जे हतमी फ़ैसिले खां पोइ वाहिपेदार टिमाही एडजस्टमेंट जी मद में ईंदड़ 6 महीननि लाइ ₹2.40 फ़ी यूनिट इज़ाफ़ी रक़म अदा कंदा। नवां अघ कराची समेत समूरे मुल्क जे बिजली वाहिपेदारनि ते लागू हूंदा। शहरियुनि जूं दाऊं निकिरी वयूं। बिजली बिलनि में वाध बाद एहतिजाजनि बावजूद निगरान सरकार अवाम खे रिलीफ ॾियण बदिरां बहितर बिजली महांगी करे छॾी। निगरान सरकार अवाम खे पेट्रोल सस्तो थियण जी उमेद ॾेखारे छॾी। सनअतुनि वारे निगरान वज़ीर गौहर एजाज़ चयो आहे त 1 अक्टूबर खां पेट्रोल सस्तो थी वेंदो। सनअतुनि वारे निगरान वज़ीर गौहर एजाज़ मूजिबि डॉलर जी क़ीमत घटि थियण सां अवाम खे रिलीफ मिलंदो। SIFC में सऊदी अरब ऐं गॾियल अरब अमारात मां वॾी सीड़पकारी अची रही आहे। निगरान सरकार जे दौर में पेट्रोल ₹58.43 महांगो थी चुको आहे। माण्हू सख़्त परेशानी में मुब्तला थियल आहिनि। ट्रांसपोर्ट बि किरायनि में वाध करे छॾी। अवाम तरफ़ां आम वापे जे शयुनि में रिलीफ ॾियण जी घुर कई वई आहे। नाज़रीन, कराची एयरपोर्ट ते लैंडिंग वक़्तु जहाज़नि खे लेज़र लाइट्स हणण जा वाक़िया पेश आया आहिनि। एयर ट्रैफिक कंट्रोल कराची एयरपोर्ट ते लैंडिंग वक़्तु जहाज़ खे लेज़र लाइट्स हणण वारनि वाक़ियनि खे ख़तरनाक अमल करार ॾेई छॾियो आहे। ज़रियनि मूजिबि मॉडल कॉलोनी, कोरंगी, शाह फैसल कॉलोनी, पहलवान ॻोठ ऐं सोराब ॻोठ मां जहाज़नि खे लेज़र लाइट हणण जा वाक़िया रिपोर्ट थिया। एयरपोर्ट ट्रैफिक कंट्रोल मूजिबि पायलट्स लेज़र लाइट लॻण जूं शिकायतूं कयूं आहिनि। लेज़र लाइट सां पायलट खे लैंडिंग ऐं टेक ऑफ करण में ॾुखियाई थींदी आहे। गुज़िरियल हिकु हफ़्ते खां वाक़ियनि में तेज़ी आई आहे। शहरी जहाज़नि खे लेज़र लाइट हणण खां पासो कनि। अहिड़ो अमल मुसाफ़िर जहाज़नि लाइ इंतिहाई ख़तरनाक आहे। ज़रियनि मूजिबि जहाज़ कराची एयरपोर्ट ते लैंडिंग जे वेझो हूंदा आहिनि त लेज़र लाइट्स लॻंदियूं आहिनि। नाज़रीन, सिंधी अदबी संगत सिंध हिकु थी वई। डॉक्टर मुश्ताक फुल ग्रुप जा उहिदेदार उहिदनि तां हथ खणी विया। हैदराबाद में सिंध म्यूज़ियम जे मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम हॉल में सिंध संगत जे मरकज़ी इजलास में डॉक्टर मुश्ताक फुल ग्रुप ख़तमु करण जो ऐलान कयो, जंहिं ते इजलास में मौजूदु मेंबरनि उथी बीही संदसि ऐलान जी आजियां कई। नाज़रीन, इहे हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो कल्याण न्यूज़ ऐं असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।